अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं हींअर ठटे ज़िले में ठटे वेझो मौजूदु आहियूं सिंध सकाफ़त होटल ते, जेका मेन नेशनल हाईवे ते आहे। हिते हिकु नंढड़ी होटल ठाही वई आहे, पर सकाफ़त जा सभई रंग अव्हांखे हिते ॾिसण लाइ मिलंदा। ऐं साईं एजाज़ शाह जे नाले सां हीअ होटल आहे, उन ई ठाही आहे। संदन सौट असां सां मौजूदु आहिनि। साईं, अव्हांखे हीउ ख़्यालु कीअं आयो हिन शइ जे ठाहिण जो, त हीअ छो हीअ सभु शयूं हिंदोरा आहिनि, रलीअ जा रंग आहिनि, अजरकुनि जा रंग आहिनि? भाई ये असां ॿ ॾाॾनि खां अची असां संत सकाफ़त जो रवाजु आहे, पंहिंजे घर में बि इहा शइ इस्तेमालु कंदा आहियूं। रलियूं आहिनि या विहाणा आहिनि। सिंध समूरी सूंह आहे, पर लाड़ वारी पटी जेॾी ख़ूबसूरत आहे ओतिरो ई महिमान नवाज़ आहे। पंहिंजी ॿोली, सकाफ़त ऐं सूफ़ी सोच रखंदे सवें सालनि खां सिंधी माण्हू अमुन ऐं मुहबत जा पैरोकार रहिया आहिनि, जिन जे लफ़्ज़नि मां ऐं लहजे मां लाड़ जे सुखदासियुनि जी ख़ुशबू अचे थी। हीअ ठटो वेझो क़ाइमु कयल सिंध सकाफ़त होटल सिंध जी सकाफ़त जो गुलदस्तो लॻे थी, जिते रंग बरंगी चादरूं, हिंदोरा, खटूं, ख़ूबसूरत सोफ़ा सेट सिंध जी सकाफ़त जी तर्जुमानी कनि था। नेशनल हाईवे ते किंज ढंढ जे किनारे ते ॾखण जी मस्तु हवाउनि में ताज़े मेंह जे खीर वारी दूधपती चांहि सिंध सकाफ़त होटल जी सुञाणप आहे, जिते सॼी सिंध ऐं ॿियनि सूबनि मां घुमण ईंदड़ टूरिस्ट साह पटिनि था ऐं सुकून हासिलु कनि था। शहर जे गोड़ गमसाननि खां परे पुरसुकून जॻह वटां अव्हांजो जॾहिं बि गुज़र थिए त काज़मी सैदनि जी सकाफ़ती सूंह सां सींगारियल होटल जी चांहि ज़रूरु पीजो ऐं सकाफ़त सां प्यार जो सबूत ॾिजो। सिंध जा इल्मी अदबी माण्हू हिते पहुचंदा आहिनि ऐं पंहिंजा थक भञंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत यादूं साण करे रवाना थींदा आहिनि। ख़ादिम ख़ासकेली, के न्यूज़, ठटो।